साईं GM सैयद ऐं पलीअ साहिब में बुनियादी फ़र्क़ु इहो हो त साईं GM सैयद जेको असां क़ौमी सुवाल खे पहिरीं रखे थो ऐं पलीअ साहिब तबक़ाती सुवाल खे पहिरीं रखे थो। सिंध जूं टे वॾियूं शख़्सियतूं साईं GM सैयद, रसूल बख़्श पलीजो, हैदर बख़्श जतोई, इन्हनि टिनी ॼणनि सिंध खे छा ॾिनो आहे? इहो उहो ई सुवालु आहे जेको जॾहिं असीं सियासी पंध में ॻोठण वेंदा आहियूं त आम माण्हू असां खां वॾी तइदाद में कंदा रहंदा आहिनि त GM सैयद जदोजहद करे मरी वियो, हैदर बख़्श जतोई जदोजहद करे मरी वियो, पलीजो जदोजहद करे मरी वियो, उन्हनि तव्हांखे ॾिनो छा? हाणे हिन सुवाल खे ॿिनि हिसनि में पाण विरायूं था। जेकॾहिं पुछंदड़नि जो इहो सुवालु आहे त जेकॾहिं हू ॾिनो छा में ॾिसनि था त उन्हनि गाॾी ॾिनी, उन्हनि असांखे टांको ॾिनो, उन्हनि असांखे का बिल्डिंग ॾिनी, उन्हनि असांखे का स्कूल ॾिनो, का कम्यूनिटी हॉल ॾिनो, त उनजो जवाबु हिकिड़ो ॿियो आहे। पर जेकॾहिं पुछंदड़ इहो ॾिसे थो त उन्हनि वाक़ई सही माने में जेका शइ ॾियणु खपे उहा ॾिनी आहे या न, त उनजे बारे में मुंहिंजो जवाबु इहो आहे त इन्हनि माण्हुनि जो कमु, इन्हनि माण्हुनि जो किरदारु, इन्हनि माण्हुनि जो सियासी पंध ई त नतीजो आहे जो अॼु सिंध जी कुंड कुड़च में वेठल माण्हू ॻाल्हाए थो, आवाज़ उथारे थो, मौजूदा निज़ाम ते शक करे थो, सुवाल करे थो, जुस्तजू करे थो, खीसनि में रुपयो न हुजण जे बावजूदु बसनि जी छितनि ते वेही जलसनि रेलनि में शरीक थिए थो। इहे इन्हनि माण्हुनि जो ई वॾो कमु ऐं किरदारु आहे। रुजत पस्ती में वकोड़ियल सिंध, मज़हबी इंता पसंदी में जी लपेट में आयल सिंध, जेका हींअर थोरो घणो कर खणी उथी बीठी आहे ऐं माण्हू मज़ाहिमत कनि था, माण्हू रेज़िस्टेंस कनि था ऐं कुझु रोशन ख़्याल थिया आहिनि, किताब पढ़नि था, मुतालो कनि था, उन में ॿियनि तमामु घणनि माण्हुनि जो कमु ऐं किरदारु आहे, पर इन्हनि माण्हुनि जो अहम ऐं वॾो किरदारु इन माण्हुनि जो रहियो ई रहियो आहे। ज़बरदस्त। इन सां गॾु मुंहिंजो हिकिड़ो सप्लीमेंट्री सुवाल इहो बि आहे त इन टिनी शख़्सियतनि खे जेकॾहिं तव्हां ॿिनि जुमलनि में ॿुधायो असांखे त इन्हनि टिनी जी शख़्सियतनि में बुनियादी फ़र्क़ु कहिड़ा हुया? इहे टई माण्हू शख़्सियतनि जे हिसाब सां त उनजी बायोग्राफी खे पढ़ी असीं अंदाज़ो लॻाए सघूं था त हू कहिड़े घराणे मां आया हुआ ऐं साईं GM सैयद हो, उन कबीले मां आयो, सन मां हैदर बख़्श जतोई हिकिड़ो पंहिंजो कबीलो हो, पंहिंजी फैमिली बैकग्राउंड आहे, रसूल बख़्श पली जो जुमशाही, मुगर ख़ान पली जो उतां जो फ्रेंड आहे, पर उनजी सियासत ते ॻाल्हाइणु चाहियां थो। उहो ई त साईं GM सैयद जी जेका सियासत हुई, उनजो जेका मोहवर हो, उहा पंहिंजे सिंध जे अंदरि क़ौमी फुलट खे हुन वधीक सम्झियो ऐं हुनखे ॿुधायो त जेको धारियो आहे उहो सिंध जी फुलट करे थो ऐं सिंध खे सताए थो, सिंध जा हक़ ऐं ॿिया वसीला गज़ब करे वञे थो। मतिलबु क़ौमी सुवाल ते जेको साईं GM जो वॾो फोकस हूंदो हो ऐं ख़ासि तौर ते सिंध ऐं अलहदगी वारे पासे ते। साईं हैदर बख़्श जतोई जो तबक़ाती सुवाल ते उनजी जदोजहद हुई, उन बंदि कयो, उनजी जदोजहद हुई। पलीअ साहिब इन ॿिन्हिनि शयुनि खे गॾाए पेश कयो त सिंध जे अंदरि हिकु ई वक़्त में क़ौमी सुवाल बि एग्ज़िस्ट करे थो, तबक़ाती सुवाल बि एग्ज़िस्ट करे थो। साईं GM सैयद ऐं पलीअ साहिब में बुनियादी फ़र्क़ु इहो हो त साईं GM सैयद जेको असां क़ौमी सुवाल खे पहिरीं रखे थो ऐं पलीअ साहिब तबक़ाती सुवाल खे पहिरीं रखे थो। पलीअ साहिब चए थो त असीं पंजाब जे अताब मां या उहे क़ौमूं जेके तसलुत कनि थियूं या सुपीरियर आहिनि उन्हनि खां त बचाए वेंदासीं, पर असीं ज़रदारी जो छा कंदासीं? असीं जेको सिंध जा माण्हू हुआ जेके इक़्तिदार में वेठा हुआ उहे हुआ असांजा सिंधी, उन्हनि जो वॾो ज़ुल्म कयो, सतम कयो, उन्हनि जो असीं छा कंदासीं? सुभाणे असीं आज़ादु वधी था वञूं, पर असांजे माण्हुनि जो छा कंदासीं? जेके हूंदा त सिंधी, पर उते ई वरी मुछ खे वटि ॾियो ऐं मुछनि खे तीली करियो ऐं साॻी जेके असेंबली वेठा आहिनि उते वेठा हूंदा, उहे त सिंध जेका हींअर ठाही कुझु पार्टी अहिड़ी ठाहींदा, तंहिंजे करे उहे जेकॾहिं सुभाणे असीं अलॻि बि थी वियासीं त असांजा हाल अहिड़ा ई हूंदा। बाक़ी पलीअ साहिब जो जीअं क़ौमी सुवाल ते पंहिंजो मौक़िफ़ चिटो रहियो हो त कुझु अहिड़ा मसइला आहिनि जेके क़ौमी सुवाल आहिनि उहे हल थियणु खपनि ऐं कुझु तबक़ाती सुवाल आहिनि उहे बि हल थियणु खपनि।